अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या है? उम्मीद है सब ठीक हो। शायद तव्हांखे सदोरे उर्फ असद कुरैशी जी कंहिं भी सही ॼाण कंहिं भी न ॾिनी हुजे। तव्हांखे हिकु हिदायतकार अदाकार असद कुरैशी तमामु बहितरीन सदोरे जे नाले सां मशहूरु अदाकार हिदायतकार जी ज़िंदगी ते नज़र ॾींदासीं त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं त सदोरे उर्फ असद कुरैशी तालीम किथां खां हासिलु कई ऐं कहिड़े शहर सां तालुकात अथसि। शिकारपुर ज़िले मां मैट्रिक पास करे ऐं पढ़ाई मुकमल करे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त असद कुरैशी उर्फ सदोरे जो तालुकात कहिड़े शहर सां आहे। सदोरे उर्फ असद कुरैशी जो तालुकात आहे खैरपुर सां तालुकात अथसि। तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन वॾो अदाकार तमामु बहितरीन अदाकार थियो। वॾे हिन फिल्म में सिंधी फिल्मनि जो वरिष्ठायल अदाकार बि चई सघिजे थो। 150 खां 200 ताईं हिन जूं फिल्मूं केतिरियूं मशहूरु आहिनि, जीअं सिंधू भाषा, अल्लाह भाषा, दरिया पार, केतिरियूं हिन जूं फिल्मूं आहिनि जेके तमामु मशहूरु आहिनि। तमामु बहितरीन रोल करेक्टर निभाए तमामु बहितरीन फिल्मूं कयसि। हिन वक़्तु वॾो बेताब हीरो बादशाह थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त सदोरे उर्फ असद कुरैशी खे फिल्मनि में ऐं ड्रामनि में अचण जो को बि शौक़ु न हो। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिकु इत्तेफ़ाक़ सबबु हिकु स्क्रीन ते अचण जो इन जो हो थियो। मतिलबु असद कुरैशी चाहे पियो त मूंखे माण्हू सुञाणनि पंहिंजे नाले सां, मुंहिंजी सुञाणप थिए। पहिरियों हिन जो शौक़ु हुयो त क्रिकेट खेॾां, जीअं माण्हू मूंखे सुञाणनि नाले सां। हिन वॾियूं कोशिशूं कयूं, उन जे बावजूद बि इन खे कामयाबी न थी। इन जे करे हिन चयो त ॿियो को अहिड़ो कमु कयां जंहिंसां मुंहिंजे नाले सां सुञाणप मुंहिंजी थिए। उन जे करे सिंधी फिल्मनि में कमु करणु शुरू थी वियो। हिन वक़्तु डायरेक्टर बि आहे, राइटर बि, वॾो अदाकार, वरिष्ठायल अदाकार थी वियो आहे। हिदायतकार असद कुरैशी जूं तमामु वॾियूं फिल्मूं ऐं हिन वक़्तु उन जो नओं ड्रामो बि हली रहियो आहे जंहिंजो नालो आहे ज़हर ज़िंदगी। तमामु बहितरीन ड्रामो अथसि। हिन वक़्तु बि तमामु बहितरीन करेक्टर अथसि। असांजे वीडियो खे ॾिसणु न विसारींदा। अयाज़ अहमद चाचड़ खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा।